नाज़रीन के अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त क़ौमी असेंबली जे स्पीकर अमेरिका ईरान मुआहदे ते पाकिस्तान जी क़यादत खे नोबेल इनाम जो हक़दार करार ॾिनो आहे। क़ौमी असेंबली जे बजट इजलास में ॻाल्हाईंदे क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक़ चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में अमुन मुआहदे में पाकिस्तान जो किरदार ते पूरी क़ौम खे मुबारकबाद पेश करियां थो। हुन चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कोशिशूं रंग लातो आहे। फील्ड मार्शल जी मेहनत खे बि सलाम पेश कजे थो। नायब वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर जी मेहनतुनि खे बि साराहियूं था। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक़ अमेरिका ऐं ईरान मुआहदे ते पाकिस्तान जी क़यादत खे नोबेल इनाम जो हक़दार करार ॾिनो आहे। क़ौमी असेंबली जी बजट इजलास में ॻाल्हाईंदे क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर अयाज़ सादिक़ चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में अमन मुआहदे में पाकिस्तान जो किरदार ते पूरी क़ौम खे मुबारकबाद पेश करियां थो। हुन जो चवणु हो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कोशिशुनि रंग लातो आहे। फील्ड मार्शल जी मेहनत खे बि सलाम पेश कजे थो। नायब वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर जी मेहनतुनि खे बि साराहियूं था।